तंगवाणी भरिसां ॻोठ हज़ूर बख्श बिजाणी में चुल्ह मां चिण ॻोथण सबबि बालकाणी बिरादरी जे घरनि खे बाहि वकोड़े वई। बाहि सबबि 8 घरनि जो अलाह ताला सड़ी रख थी वियो। इतलाह बावजूद तंगवाणी फायर ब्रिगेड रेस्क्यू अमलो वक़्त सिर बाहि विसाइण न पहुतो। बाहि सबबि नियाणियुनि जो ॾाज घरनि में पियल अनाज रोक रक़म ज़ेवर ऐं ॿियो सॼो अलाह ताला सड़ी रख थी वियो। बाहि वाक़े सबबि ॻोठाणनि जो लखीं रुपयनि जो नुक़सान। बाहि जे शोलनि जे ख़ौफ़ सबबि औरतुनि ऐं ॿारनि में ख़ौफ़ ऐं भाॼ पइजी वई। हिकु औरत ऐं हिकु ॿार समेत 2 ॼणा बेहोश थी विया। मुतासिर ख़ानदान सख़्त गर्मी में खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। ॿिए तरफ़ मुतासिर ॻोठाणनि वज़ीर आला सिंध DC कश्मीर कंदकोट ऐं तक जे चूंडियल नुमाइंदनि खां मदद जी अपील कई आहे। हर वक़्तु आगाह लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।